ठटे में सेहत खाते जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जॉइंट एक्शन कमेटी सिविल अस्पताल मकलीअ जे अॻुवाणनि अब्दुल करीम, हाजी अशरफ खुश्क, हाजी इब्राहिम समेजो ऐं ॿियनि एहतिजाज बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना वायरस जी वबा में फ्रंट लाइन ते कम कंदड़ सेहत खाते जे मुलाज़िमनि जा हिन ॾुखे वक़्त में बि जाइज़ मसइला हल न आहिनि थी सघिया। हुननि चयो त तंज़ीम जे फ़ैसिले मुताबिक़ 20 मई ताईं समूरनि इस्पतालनि ऐं सेंटरनि ते समूरा सेहत खाते जा मुलाज़िम कारियूं पटियूं ॿधी एहतिजाज जो सिलसिलो जारी रखनि। जीअं त असीं हेल्थ जा मुलाज़िम जेको तिबी अमलो आहे हिन मूज़ी मर्ज़ जो कोरोना वायरस हले पियो 3 महीननि खां सॼी दुनिया में, उन सां असां जंग विझी रहिया आहियूं फ्रंट लाइन ते। असांखे हथियार ॾेई वरी असांखां जेको आहे सो फसिया था वञनि। PPE किट असांखे मिलियूं, फेस मास्क, ग्लोव, बाद में असांखे लॉलीपॉप ॾेखारे वरी असांखे पघारूं जेके बोनस ॿियनि सूबनि में ॾिनियूं वयूं। असांखे उन खां मरहूं कयो वियो। कल्ह नोटिफिकेशन जेको फिनांस सेक्रेटरीअ रिजेक्ट कयो आहे, असां उन जी मज़म्मत कयूं था। असां चाहियूं था सिंध गवर्नमेंट खे, असां अपील था कयूं त हेल्थ मुलाज़िमनि जेके फ्रंट लाइन ते आहिनि उन्हनि खे रिस्क अलाउंस जेको ॿियनि सूबनि खे मिलियो आहे उहो असांखे हक़ ॾिनो वञे त महिरबानी थींदी। एहतिजाज कंदड़नि सिंध हुकूमत ऐं सेहत खाते खां मुतालबो कयो त सर्विस स्ट्रक्चर, रिस्क अलाउंस, PPE किट्स, टाइम स्केल ऐं सिविल अस्पताल मकलीअ जी कॉलोनीअ जी गैस बहाल करे जाइज़ मुतालबा हल कया वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।